अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे मुहबतुनि जा ॿ नावलेट, सरव ऐं हथ रेखाउनि खां ख़ाली। लेखक महमूद मुग़ल। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। छापो पहिरियों जनवरी 2015 ईस्वी। किस्त 3 नावलेट सरव। ऐं उन खां कुझु ॾींहं पोइ हिकु सोचियल सम्झियल मनसूबे हेठि मां अली हसन जे घर महिमान हुअमि, तुंहिंजे पसंदीदा कहाणीकार जी हैसियत सां। अली हसन जे ज़ाल नाजो तोसां मुंहिंजो तज़किरो कंदे ॿुधायो हो त मां हुननि वटि आयल आहियां। तो मुंहिंजूं कहाणियूं पढ़ियूं हुयूं ऐं ॾाढियूं पसंदि कयूं हुयूं। उहो नाजो ॿुधायो हो ऐं उन ॾींहुं बज़ाहिर इतफ़ाक़नि तूं ऐं हूअ ड्राइंग रूम में पढ़ी रहिया हुआ त मां अंदरि आयो। नाजो अदी, हीअ अली हसन काॾे वियो? मूं उन महिल तोखे नो लिफ्ट करे छॾियो हो ऐं पोइ हिकदमि तोखे ॾिठो हुअमि, ॼण हाणे तुंहिंजी मौजूदगीअ जो अहसासु थियो हुजे। अड़े तव्हां, कीअं आहे तव्हांजो पेर? ठीकु आहे। तो रओ मथे ते ठाहियो हो। मूं हिकदमि कंधु फेरे नाजो ॾे निहारियो। अदा हाणे ॿाहिरि विया, चयूं त तव्हां वेहिजो, पाण ॼाण आया। तव्हां वियो न? न बाबल, तव्हां डिस्टर्ब थींदव, मां कमरे में थो हलां। अली अचे त ओॾां मोकिलिजोसि। मां ॿाहिरि निकिरी आयुमि ऐं ॿुधुमि नाजो तोखे चयो हो उहो अथई रज़ा हसनैन, ऐं तूं अचरज मां चयो हो उहो आहे। ऐं पोइ केतिरा ई ॾींहं ईअं ई गुज़री विया। उहो त शुक्र आहे जो वार्डन जूं टेस्टूं हुयूं, उन करे सॼी गैंग अलॻि हुई ऐं मां उन ॾींहंनि में वेगाणो फिरंदो हुउमि। असांजी गैंग जो उसूल हो, कंहिंजे बि घर ते न हलिबो। बसि असांजो हिकु अलॻि फ्लैट वरितलु हो जिते सभु कठे थींदा हुआसीं ऐं शायदि उन करे ई मां अली हसन जे घर अॻु कॾहिं बि न वियो हुउमि। हाणे सुकून हो त संदसि घर मां आदर्शी इंसान हुउमि, हिकदमि जज़्बाती, ऐं तूं हिकु पुरसुकून नदी हुई बग़ैर कंहिं इंतिशार जे। मूं नथे चाहियो ख़्वामख़्वाह तो साम्हूं झुकां, हा करे विझां त जज़्बनि जी तपश मूंखे तपाए छॾियो आहे। ऐं उन्हनि ॾींहंनि में हिकु ॾींहुं अली हसन अचण साण मुंहिंजो मुंहुं चुमियो हो। मुबारक हुजई। छा जी? अदल मिठाई खाराए। पर छो? ख़बर ई अहिड़ी आहे, ॿुधंदे त फड़की त छा थड़की उथंदे। चङो, मिठाई थी, तो ॻाल्हि कर। हू बि न कजो पको हो। आख़िर मोटरसाइकिल कढी मिठाई वठी आयमि ऐं मिठाई खाईंदे मुंहिंजे मुंहं ते चूरो थफींदे हुन मुरकियो। अली, ॾाढी मुसरत सां उहो ऐलान थो करे त ज़ाना अली ख़ान असांजी यार दिलदार रज़ा हसनैन खे बेहद पसंदि थी करे ऐं मां बदौलत जन रज़ा हसनैन खे हुकुम था कनि त पाण का इनिशियलिटी वठे। अड़े न त, मुंहिंजो वात फाटी वियो। ॿियो न त वरी हुन हिकदमि मूंखे भाकुर पातो ऐं उन महिल मूंखे लॻो हो ॼण हिकदमि मुंहिंजे अखियुनि में रंग लही आया हुजनि। मूं अली हसन ॾे निहारियो। नाजो ज़िंदाबाद। बिल्कुलु बिल्कुलु, न त असां खां थी उहा भला मरे। हुन वरी मुरकियो ऐं मूं हुनखे पंहिंजनि ॿाहुनि में जकड़े छॾियो। ऐं पोइ हयाती केॾी न हसीन थी वई हुई। अली हसन जी ड्राइंग रूम में ऊंदहि में वेठे मूं तोखे गौर सां ॾिठो हो। तो कंधु झुकायो पंहिंजे न खे खरड़े रही हुई। अलीअ जा घर वारा केॾे वियल हुआ। असां ॿई ईअं ई ख़ामोश वेठा हुआसीं। मां तोखे चरियनि वांगुरु तकी रहियो हुउमि। तो केॾी महिल कंधु खणी मूं ॾे निहारियो थिए ऐं केॾी महिल कंधु झुकाए थी छॾियई। ऐं उन्हनि लम्हनि में मूं तोखे पंहिंजो पाण जे बारे में ॿुधाईंदे ॾरियल आवाज़ सां चयो हो, मां पाण ख़तमु थियल आहियां ज़ाना, शायदि तोखे कुझु बि न ॾेई सघां। ऐं तूं बेहद भरपूर अंदाज़ सां चयो हो, मूं तव्हां खां कुझु घुरियो बि त न आहे। ऐं मूं हिमतनि खे मेड़ियो हो। अॼोको ॾींहुं अजीब आहे। अॼु उमिरि में पहिरियों भेरो को इंसानु आहे जंहिं मूंसां मुहबतनि लाइ हा कई आहे। तोखे ख़बर आहे, मां अॻे ईद अचण खां पहिरीं सोचींदो हुउमि ख़ुदकुशी करे छॾियां। हाणे न सोचींदुमि। जे सोचींदुमि त बि सुठियूं ॻाल्हियूं। पर हाणे तुंहिंजो मौजूदु आहे मूं लाइ सोचण लाइ, हा न। ऐं तो पहिरियों भेरो मुंहिंजो हथु छिकियो हो। पोइ सभु त मां सोचींदी हुअमि रज़ा, हाणे को बि न मरंदो। ठीकु आहे न। ऐं पोइ अली हसन मुंहिंजी गैंग में उन ॻाल्हि खे पकेड़े मूंखे ख़ूब ज़लील करायो हो। मूंखे टीट ॾियणी पई हुई सभिनी खे। ऐं उन राति जो फ़ोन ते तोखे उहो सभु ॿुधाईंदे मां केॾो खिलियो हुउमि।
तव्हांजो आवाज़ ऐं ॻाल्हियूं बेहदि ख़ूबसूरत आहिनि रज़ा, तो बेसाख़्ता चयो हो, न त उहो मुंहिंजो आवाज़ु न आहे। उन राति जो असरु आहे, तो कॾहिं आसमान में चमकंदड़ तारनि खे गौर सां ॾिठो आहे? उहे जेके पंहिंजे भरपूर जवानीअ खे विञाए आसमान खे सूंहं बख़्शींदा आहिनि। ऐं जॾहिं ज़ोरा पंहिंजे हुस्न जी ख़ैरात आसमान में लुटाईंदो आहे न, त मां तोखे ढेर सारो यादि कंदो आहियां। मोलाई केॾे उत्साह सां चयो, तव्हां ॾाढा जज़्बाती आहियो, मूंखे तव्हां न चवंदी कर, उहो लफ़्ज़ मूंखे न वणंदो आहे। ॾिस न, तूं एॾो जल्दी एॾो वेझो ईंदीअ, मूं कॾहिं सोचियो बि न हो, ऐं हाणे वेझो आई आहीं त मां उहे गुम थियल अरसे जा निशान ड्राइण थो घुरां। तूं ॾाढो अजीब आहीं, मूंखे बि पंहिंजे रंग में रंगे छॾियो अथई। मूंखे तुंहिंजे बोल्डनेस ॾाढी वणे थी, उहो सभु तुंहिंजे दम सां। तूं मां ॾिस न, बिल्कुलु ईअं पिया ॻाल्हायूं जीअं सालनि खां वाक़िफ़ हुजूं। हा न, चङो, हाणे फ़ोन रख। तूं नथी रखें? पहिरीं तूं रख। छो? मां एसी ताईं कोन रखंदुमि जेसि ताईं तूं न रखंदे। चङो जे मां ई थो रखां, ओके। ऐं मूंखे अहसासु थियो हीअ छोकिरी केॾी न बोल्ड छो न हुजे। हूंदी त छोकिरी आहे न, अंदर में उहा ई मथां वारी थींदड़, पाण सदको कंदड़, ऐं उहा ॻाल्हि पोइ बि साॻी हुई। मां जॾहिं बि तोखे फ़ोन कंदो हुअमि, तूं हमेशह मुंहिंजे रखण खां पोइ फ़ोन रखंदी हुईं। मूंखे तोखे तंग करण में ॾाढो मज़ो ईंदो हो। हिकु दफ़े ॻाल्हाइण खां पोइ मूं तोखे ओके चई फ़ोन न रखी। अलाए कहिड़ो ख़्यालु हुयुमि, अलाए केतिरा लम्हा गुज़री विया, शायदि 4-5 मिंट थी विया हुआ। मोलाए छो रिसीवर रखण खां पहिरीं चयो हलो, ऐं परियां तो वराणियो हो हलो। फ़ोन रख न, तो रखी। मां त अलाए कहिड़े ख़्याल में हुउमि, त मां वरी उन ख़्याल जे ख़तमु थियण जे इंतज़ार में हुउमि। उनजी ख़बर कीअं पवई हा? मूंखे पक हुई त तो रिसीवर रखण खां पहिरीं हलो ज़रूरु कंदे। मुंहिंजे बारे में एॾो कुझु ॼाणी वई आहीं छा? हा, पाण खां वधीक ॼाणे वई आहियां। हिननि मोहबतुनि करण खां पहिरीं इंसानु कंहिं विञायल कुंजीअ जे बंदि थियल कुल्फ़ जे कॿाट वांगुरु हूंदो आहे, ऐं पोइ हर मोहबत कंदड़ वजूद ॼण मास्टर की हूंदो आहे, हर कुल्फ़ लाइ पुड़ी। जीअं तो मुंहिंजे तनायनि जो कुल्फ़ भॻो। पोइ रोज़ु राति जो तूं ऐं मां फ़ोन ते कलाकनि जा कलाक ॻाल्हाईंदा हुआसीं। हूअं हिननि चाहतुनि में त शायदि कंहिं शइ जो अंत हूंदो ई नाहे। मां हाणे बेहदि अजीब थी वियो हुउमि। बसि ख़्यालु हूंदो हो त तुंहिंजो, अहसासु हूंदो हो त तुंहिंजनि मोहबतुनि जो। मूं अॼु 50 आहीं, शाम जो रेडियो ते कमेंट्री ॿुधंदे मूं तोॾे निहारियो हो, पर अली हसन रिकॉर्डनि खे उबतो सुबतो पे कयो। नाजो कमरे खां ॿाहिरि हुई, ऐं तो उन महिल काफ़ीअ जा मग पे साफ़ कया। खॾ में वञी पए तो हल्को भुणकियो। हां, यानी ख़ादिम हुसैन हिकु अदद 50 हणी आयो, ऐं तव्हांखे को अहसासु ई कोन्हे, न त तो मुर्की कंध फेरियो। ला हौल वला कुव्वत। हिकु त हिन घर में अचणु अजीब बदज़ोकी आहे। मूं रड़ कई, छोड़े परियां अलीअ कुकारियो, यार हिते त कंहिं बि गेम सां कंहिंखे को शौक़ु ई कोन्हे। हिते त कंहिंखे ख़बर ई कान्हे बजोरन बार्ग कहिड़ी भला, मार्टिना नोराटोल्वियो नोराटोल्वा कहिड़ी शइ आहे, इमरान छा विकिणंदो आहे। हिते त बसि किंग आडिब्स ऐं डॉक्टर फास्टस हुजनि। मूं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे थोरे टेॾी अख सां निहारियो, ऐं उन महिल ई अली तुंहिंजो पासो खणी वियो। छोड़े छो कोन्हे हिन घर जे माण्हुनि खे रांदि सां शौक़ु? अचु मूंसां अची बहस कर। हा वञीसि, तो हल्को मुर्कियो हो। मां तुंहिंजी ॻाल्हि नथो कयां। मूं मुंहुं सुॼायो हो त बाक़ी, ऐं उनखां अॻु जो मां कुझु कुछां तो काफ़ीअ जा कोप 3 में खणी मुर्कियो हो। घणो गोड़ न कर, काफ़ी खणी थी अचां, पीउ दिलि साड़। न खपेव काफ़ी? न पीअंदुमि मां। मूं तुंहिंजे निकिरंदे निकिरंदे रड़ कई हुई, ऐं उते ई अली हसन रेडियो बंदि करे मुंहिंजे पासे में अची वेठो त चइबो त रज़ा ज़ाना जे इश्क में गोॾे गोॾे ताईं ॿुॾी वियो आहे। न न दुन ताईं। ॾिस, मज़ाक न कर, उहो बेहदि ॾुखारी छोकिरी आहे। हुन सां बिल्कुलु सीरियस थिजांइ, ॾिसजांइ मतां को गंद करें। चरियो आहीं छा? न न सच थो चवां, जेकॾहिं हुनखे छॾे भॼी वए न त यादि रखजांइ रज़ा, अली हसन तोखे मरण घड़ीअ ताईं न छॾींदो।
छॾ यार, ड्रिजार त न। ऐं उन महिल ई तूं अची वई हुईं। अलीअ खे काफ़ी ॾेई तो मूं ॾे मग वधायो हो। न खपे, मूं कंधु फेरियो। पाकिस्तान 290 बरांदीगर आउट, मियादाद 70 ऐं ज़हीर 95 ते पिया खेॾनि। उहो जेकॾहिं हिन महिल रेडिए ते न हुजे न त पोइ तूं काफ़ी न पी जाए। ऐं मूं हिकदमि मुड़ी तोॾे ॾिठो हो, तो मुरकी मूं ॾे मग वधायो। मूं मग वठी तुंहिंजे हथ खे छुयो हो ऐं उन महिल अलीअ मुरकियो हो, हाय ड़े इश्क। ऐं तूं शर्माइजी ड्राइंग रूम खां ॿाहिरि हली वई हुई। ऐं उन्हनि ॾींहंनि में अलीअ जा माइट मुल्क खां ॿाहिरि हलिया विया। हाणे त ॼणो असांखे खुलियल घर हथायो, का रोक टोक न हुई। तूं मां उन्हनि ॾींहंनि में केॾो न ख़ुशि हुआसीं। ही मुहबत कुर्बतूं अलाए छो हमेशह लाइ चाहींदी आहे। तो रंधिणे में वेठे चांहि काढ़ी ऐं मूं चांठ ते वेठे तोॾे निहारियो। हिकु ॻाल्हि चवां, चओ तो वारनि खे झटिके मूं ॾे निहारियो। अम्मा जी तबियत कुझु सही न आहे, तूं उन लाइ दुआ कर। मां त हरदमि दुआ कंदी आहियां, तो लाइ बि, घर वारनि लाइ बि। तोते त आयतल कुर्सी बि पढ़ी शुकारींदी आहियां। तूं हाणे कुझु ख़ामोश पई लॻी। तूं बि त दुआ कर न। न, मां नथो करे सघां। छो? अलाह में उमेद कान्हे छा? न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। लिकाई थो, तोखां लिकाईंदुमि। ॾिस न, ॻाल्हि उहा आहे त मां रब सां वाइदो कयो आहे त पाण लाइ कुझु बि न घुरंदुमि सवाइ तुंहिंजे। तोखे ख़बर आहे मां कहिड़ी दुआ घुरंदो आहियां? उहा त हाणे रटिजी वई आहे। उनखां सवाइ त का ॿी दुआ चपनि ते अचे ई नथी। कहिड़ी आहे उहा? मिठा रब, हिन खे शाद ऐं आबाद रख। हिन जा ॾुख मूंखे ॾे, खेसि इम्तिहाननि में कामयाबु कर। मुंहिंजी हिन सां शादी कराए। तो आख़िरी जुमिलनि ते कुझु शर्माइजी वई हुई। उनखां पोइ न तो ई कुझु पुछियो हो न मूं। कुझु लम्हा साथ में रही मूं ई ॻाल्हायो हो। तो मुंहिंजे पेपरनि लाइ दुआ कई हुई। तो हाकार में कंधु लोॾियो। पोइ पुछियो कोन हुई त कीअं थिया? छा पुछी कयां? ख़बर हुअमि त सुठा ई थिया हूंदा। तूं एॾो होशियार जो आहीं। तूं मूंखे एॾो चाढ़ न भई अजाई तारीफ़ थोरो ई थी कयां। एॾो एतबार थी करीं। मूं तोॾे निहारियो। उहो त कुझु बि न आहे। तो मुरकियो हो ऐं मूंखे लॻो हो ॼण को बि कंडो न हुजे, रुगो गुल ई गुल हुजनि। ऐं पोइ मूं जहिड़ो इंसानु बदिलियो त अलाए छा थी वियो। मां तो लाइ हर पल ऐं हर लम्हो वक़ुफ़ करे छॾियो। हर हिकु ढेर हो जेको मूं तो लाइ मुख़्तलिफ़ शयुनि जो लॻाए छॾियो। तोखे ख़बर आहे अज़ाना, मूं पंहिंजे लाइ का बि शइ वठणु छॾे ॾिनी। बसि सॼो ख़र्चु तोते कंदो हुअमि ऐं उहो रज़ा जंहिंजो महीने में हिकु नओं वॻो हूंदो ई हूंदो हो, हमेशह हिकु जहिड़नि कपिड़नि में नज़र अचणु लॻो। हिन स्विमिंग छॾे ॾिनी, राइडिंग जो नालो बि न खयाई। दोस्त यार, ग्रुपिंग, सभु कुझु ई त ख़तमु थी वियो। उहे तेज़ ट्रेल्स या कार हलाइण वारा लम्हा वरी न आया। सभिनी मूंखे जदीद आशिक जो लक़ब ॾिनो ऐं मूं कंहिंजी बि परवाह न कई सवाइ ज़ाना जी। तो त मुंहिंजी सॼी जाग्राफी बदिले छॾी हुई। तोसां गॾु हलंदे मूं सिगरेट जो धूं तोखे हयूं हो। ॻाल्हि त ॿुध। तो ख़ामोश हुई। ॿुध न, तो वरी बि कुझु न कुझु हो। मूं तोॾे हैरत सां ॾिठो हो। गॾु हलंदे बि तुंहिंजो कंधु ॿिए तरफ़ फिरियल हो। ॿुध, हिन खां अॻु तो ईअं बेरुखी त न कई हुई। त हिन खां अॻु तो मूं साम्हूं फूं फूं बि त न कई हुई। तो तेज़ लहजे में चयो, उनखे परे कर त ॻाल्हायां। तोखे मुंहिंजी स्मोकिंग न वणंदी आहे, ज़हर लॻंदी आहे। मां छा कयां? टेंशन वठंदा अथमि त सिगरेट छिकींदो आहे, उन सां लही वेंदा अथई। न त। मूं कंधु झुकायो। तो कुझु बि न पुछियो। असां ईअं ई वणनि भरियल रस्तनि ते हलंदा रहियासीं। कुझु लम्हा रखी तो मूं ॾे निहारियो। ॿुध, तूं हाणे कॾहिं बि स्मोकिंग न कंदे। ऐं उन महिल तो उन ॻाल्हि जो को बि ज़रो लिहाज़ न कयो हो त केरु थो अचे ऐं केरु थो वञे, रोड ते केरु मौजूदु आहे केरु न। तो मुंहिंजे भर में बि मुंहिंजे खीसे मां ॿटूं, खुलिया पैसा, सिगरेटनि जो दॿो ऐं माचिस कढी वरितो ऐं वात मां ॿरंदड़ सिगरेट कढी उछलाए छॾियो। मूं तोॾे निहारियो हो ऐं उन महिल तो सिगरेटनि जो पाकेट ऐं माचिस बि उछलाए छॾियो।
मूं कुझु न पुछियो। असां ख़ामोशीअ सां हलंदा रहियासीं। अलाए मन में छा आहे, मैं पुछी विधुमि, मूं ते एतबार जी हद केतिरी आहे? एतिरी जो जेकॾहिं मां तोखे कंहिं छोकिरीअ सां कहिड़ीअ बि हालत में ॾिसां न त बि साथ न छॾींदीमांइ, बशर्ते कि तूं पाण छॾण लाइ न चवीं। तोखे मूं ते कावड़ न ईंदी आहे? मां एॾो उखड़ियल उखड़ियल रहंदो आहियां? न त तो ते प्यारु ईंदो आहे, एॾो लापरवाह आहियां। ऐं मूं हुन महिल तुंहिंजे हथ खे दॿाए साम्हूं रोड ते ॿरंदड़ लाइटुनि ॾे ॾिठो हो। एतबार कर, आईंदे कॾहिं बि स्मोकिंग न कंदुमि। तो कुझु न कुझु हल्को हथु दॿायो हुयई। ऐं उन्हनि ॾींहंनि में मुंहिंजे घर में तूफ़ान उथिया हुआ। अमां खे तुंहिंजी ख़बर पई हुई ऐं मूं हा कई त हुन मुंहिंजे नक में दम करे छॾियो। मुंहिंजनि भेनरुनि तोखे अलाए किथे ॾिठो हो ऐं तूं उन्हनि खे हिकु सुकल सड़ियल शइ नज़र आई हुईं। ऐं पोइ ॾींहंनि जी वठि पकड़ खां पोइ जॾहिं मूं हिननि खे मञराए तोॾे फ़ोन कयो हो त तूं फ़ोन ते ई अलाए कीअं थी वई हुईं। उहो रस्तो केॾो न अजीब आहे रज़ा, तुंहिंजी आवाज़ में ॾुखो। चरी आई छा? उहो बि वाटो त न आहे जो पाण घबरायूं। हाणे त रोड साइंस बि साफ़ आहिनि, सॼो धुंधु हटी वियो। हाणे कहिड़ो एक्सीडेंट जो डपु? तूं बाबा खे न सुञाणी, उन जे धीअ खे त सुञाणा न। ॾिसजा न, अॼु तंग न कर। मस मस त मूं घर वारनि खे मञायो आहे। कुझु लम्हा ईअं ई सात हुई, पोइ मूं ॻाल्हायो। तूं एतमाद कर, तुंहिंजे ॿिए कंहिं ॻाल्हि खे पसंदि नथी करी न त रज़ा तो लाइ कोशिशि ज़रूरु कंदो, ऐं पोइ जे हासिलु करे न बि सघियो त तोखे बदनाम न कंदो। यादि रख ज़ाना, तूं जे मूंखां अलॻि बि थी वईं न त मां तोखे रुख़्सत करण महिल अॻु अॻिरो हूंदुमि। मूं बग़ैर कुझु वधीक कुझु फ़ोन रखी छॾियो ऐं शाम जो अली हसन जे घर मां तोखे ॾिसी मुंहुं फेरे वेठो हुअमि। तो उन महिल अख़बार जा पना पे उथलाया। अली कंहिं कम सां उथियो त तूं वेझो आई हुईं। तो फ़ोन छो रखियो? तो ॻाल्हि ई अहिड़ी कई हुई। मां अञा बि ॾुखारो हुअमि। ॾिस, तूं ईअं हिकदमि न कंदो कर, मां छा करियां? उन महिल तो फ़ोन रखियो हो न त मुंहिंजी दिलि चयो फ़ोन भञी छॾियां। तूं मूंसां 2 सालनि खां गॾु आहीं, ॿुधाए मां छा तो लाइ कुझु न कयो आहे? मां नथी मञा छा? पोइ बाक़ी ॾिस, तूं एॾो सुठो आहीं, थोरो गौर कर न। अम्मा बाबा खे तो सुञाणी थो त मूं तो ते कंहिं कोर्ट मैरिज वग़ैरह जो ज़ोर त न रखियो आहे न? मां हिकदमि जज़्बाती थी वियो हुअमि। ॿुध, मूंखे जेकॾहिं हक़ ॾिना विया न त यादि रखजांइ, तूं किथे बि हुजीं, कहिड़े हाल में बि हुजीं, ज़ाना जे सिर जो साईं हूंदे। तूं सिर्फ़ु मूंसां गॾु हल, गॾिजी हलंदासीं त रस्तो सौखो थी वेंदो। ऐं उन महिल ई अली हसन अंदरि घिड़ी आयो ऐं तूं ॿाहिरि हली वई हुईं। ऐं तुंहिंजी सालगिरह जे ॾींहुं असां केॾो न कमु कयो हो। मां हमेशह तोखे सालगिरह ते शाइरीअ जो हिकु किताबु तोहफ़े तौरु ॾींदो हुअमि। उन ॾींहुं असांजो प्रोग्राम हो त तुंहिंजी सालगिरह घर में ई कंदासीं। उहो सॼो ॾींहुं तड़ तकड़ में गुज़रियो हो। उन ॾींहुं तो सुबुह साण ई मुंहिंजी पसंदीदा रंग जा कपिड़ा पाता हुआ, मुंहिंजी ॾिनल ज्वेलरी इस्तेमालु कई हुई। हूअं बि त मां जॾहिं बि तोखे चवंदो हुअमि तो हीउ रंग पाए, हीउ रंग पाए, हीउ ज़ेवर पाए, हीअं तयारु थिजांइ, त तूं ईअं ज़रूरु कंदी हुईं। पोइ मुख़्तलिफ़ मोनोग्राम लिखी भित ते चिंबड़ाए असां घर सिंगारियो हो। ऐं शाम जो मेज़ ते मुख़्तलिफ़ शयुनि जा अंबार लॻाए मूं केक ते मेणबतियूं ॿारे तोखे सॼे लाइट ऑफ करे तुंहिंजे हथ में छुरी ॾिनी हुई। असां हुआसीं 4 ॼणा। तो मेणबतियुनि खे फूकियो त फूके न सघीं। ऐं उन महिल ई मूंखे उहो अहसासु थियो, उहो मां मौजूदु हुअमि, अज़ाबनि जो शरीक। उन साम्हूं तूं नर्वस हुईं। मां उतां उथी अंदरि हलियो आयुमि ऐं कुझु लम्हा पोइ केक कपे तूं प्लेट भरे मूं लाइ अंदरि खणी आई हुईं। छो तूं अंदरि हलियो आहीं? ईअं ई। मूं तोॾे गौर सां ॾिठो। हा, खा। तो प्लेट मूं ॾांहुं वधाई हुई। मां मुबारक ॾियां? मूं मुरकियो। तूं मुबारक ॾींदे? तो वटि मूंखे ॾियण लाइ कुझु बचियो बि आहे? सभु कुझु त ॾेई छॾियो अथई। तो मुरकियो। मां ख़ामोश हुअमि, बसि तोखे चरियनि वांगुरु तकियुमि पए। तो वरी प्लेट मूं ॾांहुं वधाई हुई। अचे, तूं खा, मां हलां थी। वेहंदीअ न? हू मासीअ वारा अची वेंदा, सही नथो लॻे, अचण जो टाइम थी वियो अथनि। चङो, तूं हल। उन महिल मूंखे अलाए छा पिए थियो। मूं कंधु फेरे छॾियो, प्लेट उते ई रखी मां ईअं ई वेठो हुअमि।
अलाए केतिरो वक़्तु गुज़री वियो, ओचितो कंधु वरायमि त ॾिठमि तूं साम्हूं ई वेठी हुईअं। वईअं कान? छो तूं कोन वईअं? तो उन महिल मूंखे टिक ॿधी पियो ॾिठो, हाणे न वेंदमि। छो? बसि। ऐं मूंखे ख़्यालु आयो उन महिल तुंहिंजी सालगिरह हुई, मूंखे ईअं ॾुड मुड थी विहणु न घुरिजे हा, मूं मुरकियो। मज़ो आई? ढेर सारो। हिकु ॻाल्हि चवां, माइंड त न कंदीअ? न त विल यू किस मी? सोचियमि तूं इनकार कंदीअ, पर तो कुझु लम्हा मुंहिंजे मुंहं में ॾिसी कंध सां हा कई हुई। मां तो साम्हूं झुकियुमि ऐं तो मुंहिंजी पेशानीअ खे चुमियो हो। उहो तुंहिंजे चपनि जो पहिरियों छुहाउ हो। मूं तोखां परे वञी दर जे कुंड सां मथो टेकियो। तोरी टिक ॿधी पियो ॾिठुमि, तो मुरकी ॾिनो। छा थो ॾिसी? मूंखे पाण ॾिसणु ॾे। तोखे जे भरे ॾिसण थो घुरां, तोखे जी भरे ॾिसण थो घुरां। तूं ईअं न ॾिस। ईअं ॾिसंदे त मां कंधु हेठि करे छॾींदमि। छो? पोइ मां तोखे ॾिसी नथी सघां न। चङो, तूं ॾिस, मां कंधु हेठि करे थो छॾियां। ऐं पोइ मां उते ई कंधु हेठि करे वेही रहियो हुअमि। केतिरा ई लम्हा सिरकिया, मां जेॾी महिल बि तोॾे ॾिठो थिए तो मूंखे तकियो पए। ऐं उन महिल मूं ॻाल्हायो हो, ज़ाना अॼु हिकु वाइदो कर। छा त? पंहिंजा वार कॾहिं न कटाइजांइ। मूंखे ढेर सारा वार वणंदा आहिनि। न भाई, वाइदो नथी कयां। छो? मतां आमा कॾहिं ज़ोर करे। ॾिस, उहो मां पियो चवां। मूं जुमिले ते ज़ोर ॾिनो। तोखां सवाइ को ॿियो उन बारे में कुझु चई बि सघे थो छा? त बसि चङो। ऐं अलाए कीअं मां हिकदमि उथी तुंहिंजे वेझो हलियो आयुमि। भरिसां बि तुंहिंजे गल तां खुलियल वारनि खे परे करे मूं तुंहिंजनि अखियुनि खे चुमियो हो ऐं तेज़ीअ सां ॿाहिरि निकिरी आयो। ऐं ॿिए ॾींहुं फ़ोन ते मूंखे यादि आहे, मूं तोखे चयो हो तो वटां आयो आहियां न, त तुंहिंजो गल मुंहिंजे हथ खे चिंबड़ी पियो आहे। उते आईने में बि गौर सां ॾिसजांइ, मुंहिंजो हथु त किथे रहिजी कोन वियो आहे। अलाए जे तूं ई अची ॾिस। छो पाण नथी ॾिसीं? मां आईने में त तयारु थियण महिल ॾिसंदी आहियां त पंहिंजो वजूदु नज़र न ईंदो आहे। उते त सिर्फ़ु तूं ई मौजूदु हूंदो आहीं। अॼु तुंहिंजे नए साल जो पहिरियों ॾींहुं आहे, तॾहिं थी एॾियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं करी। शायदि तो कैनी रोगर्स जी लेडी ॿुधी आहे? न त अॼु ॿुधायां। मूं रिकॉर्ड आणे सेट कयो, उन विच में परियां बिल्कुलु ख़ामोशी हुई। मूं कुझु लम्हा रखी सॼो। हली वई छा? उबतियूं ॻाल्हियूं न कंदो कर। सॉरी सरकार, तव्हां नाराज़ न थियो। लेडी ॿुधो। ॿुधां थी, पहिरीं उहो तव्हांजो उचार त बंदि कर। ओके जी। मूं रिकॉर्ड फ़ोन वेझो आणे गानो हलायो हो। केनी राजर जो आवाज़ न हो, अलाए छा हो। लेडी, यू आर नाइस एंड शाइनिंग आर्मोर एंड आई लव यू. You have made me what I am and I am yours. Forever let me wake to see you each and every morning. Let me hear you whisper softly in my ears. In my eyes I see no other dream than you. You are my lady. प्यारी, तूं केॾी न कोमलता ऐं सुंदरता जो शाहकार आहीं। मां तोसां प्यार कयां थो, तूं मूंखे मूं कयो आहे ऐं मां तुंहिंजो आहियां हमेशह लाइ। मां हर सुबुह जो तोखे निंड मां उथी सभ खां पहिरीं ॾिसण थो घुरां। पंहिंजे कननि में तुंहिंजे नरम नरम सरगोशनि खे ॿुधण थो घुरां। मुंहिंजे अखियुनि में तो सवाइ को ख़्वाबु कोन्हे, उन करे जो तो मुंहिंजी औरत आहीं। ख़ूबसूरत आहे। तो गानो ख़तमु थियण ते चयो हो, तोखां घटि आहे। मूं उचारियो हो। वरी जज़्बाती थी वएं। तो हल्को खिलियो हो। तुंहिंजा टहक फ़ोन ते बेहदि सुठा लॻंदा आहिनि। मां तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणु थी घुरां। तूं कुझु अटकी वई हुईं। चओ। मां अलाए कीअं थी वियो हुअमि। ॾिस, उदास न थिजांइ। मां टिनि ॾींहंनि खां तोखे चवणु पियो चाहियो। तूं ॻाल्हि त कर न। हू मुंहिंजो मेडिकल कॉलेज में एडमिशन थी वियो हो न। हा, पोइ त मम्मी चवे थी माइग्रेशन न कराए, उते ई पढ़। दरअसल छोकिरियुनि लाइ उते सुठो इंतिज़ाम आहे न। ऐं हेॾी मां ख़ामोशीअ सां ॿुधंदो पियो आयुसि। हाणे शायदि तुंहिंजा लफ़्ज़ कंहिं धुंध में गुम थींदा पिया विया।
काफ़ी लम्हा ईअं ई गुज़री विया ऐं पोइ तो ई टैपिंग कई हुई। रज़ा रज़ा जवाबु छो नथो ॾे? तुंहिंजे वञण जो प्रोग्राम कॾहिं आहे? मूं अलाए कीअं ॻाल्हायो। बसि 15-20 ॾींहं ॿिया लॻंदा। ओके, मां तोसां पोइ ॻाल्हाईंदुमि। मूं हिकदमि फ़ोन कटे छॾी हुई। रब साईं, हू हली वेंदी हितां खां परे, मूंखां परे, ईअं कीअं थींदो? ईअं छल न थिए। मूं अलाए छा छा सोचियो। पूरो ॾींहुं कमरे खां ॿाहिरि न निकितुमि, बसि अंदरि ई बंदि हुअमि। अलाए शाम जो 6 धारे छा महसूसु थियुमि, हिकदमि ॿाहिरि निकितुसि त पिंड पवण थी वियो हुअमि। परियां तूं ऐं नाजिया गाॾीअ मां लही रहिया आहियो। अली हसन दर लाक पे कयो। मूं मुड़की तव्हां ॾे निहारियो ऐं उन महिल अलीअ तो ॾे ॾिसंदे मूंखे चयो, अॼु तूं कोन आहीं त असां ई हलिया आयासीं, तुंहिंजो फ़िक्रु थी पियो। मां कुझु पुछां त उते मासी ऐं अदियूं अची वियूं। अमां केॾे वियल हुई, तूं उन्हनि सां गॾु अंदरि हली वईं। ॿाहिरि अलीअ मूंखे अची वरायो हो। यार, तोखे छा थी वियो आहे? वेठे वेठे उहा ॾाढी परेशान हुई। असांखे बि ज़ोरीअ वठी आई आहे। हिकु त तुंहिंजूं हरकतूं बि अजीब आहिनि, बग़ैर कंहिं वजह जे फ़ोन रखी छॾियई। उहा हली वेंदी, मूं उहो सोचियो बि कोन हो। अली, मां वरी ॾुखारो थी वियुमि। ॿार आहीं तूं, काॾे थी वञे? उहा पढ़ण थी वञे न। ठीकु आहे, हुन खां सवाइ कीअं रहंदुमि? जहिड़ियूं जहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। बी मेच्योर। उहा ईंदी पई तोसां मिलणु, थोरो होश कर। ऐं उन महिल ई अमां वारा गेट मां घिड़िया ऐं असांजो मौज़ू उते ई अध में रहिजी वियो। अमां वारा तोसां अजीब नमूने सां मिलिया हुआ। मूं उन्हनि जो अंदाज़ महसूसु पिए कयो, पर कुझु चई न पिए सघियुमि। तव्हां वियव त हुननि अजीब अंदाज़ सां मूं ॾे ॾिसी खिलियो। मुंहिंजी दिलि चयो, घर जा ख़ूब टपड़ भञा, पर अलाए छो वरी ऊंदाहे कमरे में वञी वेठुमि, गुम सुम चुप चुप।